चवनि सहमत पर आहियां रहमत। तेरे दिल भई लूपड़ भी कोन जो मां तुझा ढका छोड़ी। बस पुजे त कच्चो खाई वञी मूंखे। चङो हल त हाणे हिन काटे में मुक कर। शर्फा रज़िया भली करे आई है वे वेहण कोन आई शर्फा पंहिंजे न हिन ॿुढल खे रसीअ सां ॿध जंहिंसां कंहिंसां बाइताल थो ॿारींदो वते। रज़िया बुढ़ो जे मुंहिंजे बदन जो हुजे आ न त ज़ंजीरूं बि घाटे में ॾिसी सा। नेठ केर विझंदो संगर जेकी पाण ज़ंजीरूं पाराए ॼाणन तिन खे संगर केर विझंदो ॿुधाए। भली जेको अचेस जंहिंखे अचेस चवंदो वते। भला चवी त मां पाण खे फाहो ॾियां। तंग थो करे सो पवे ढंड में किथे भोंचाल न अची वञे थियन ॿिन्ही जंगुनि खां राहू रद पोइ मयार न ॾिजो। असल ॿई जंगूं ढाका मां निकिरी पवनस न त मजाला जाऊं कुछां भले त भांडे भाडे डरांगो टुप ॾींदो वते डोरा पो न ॾींदी साए। चङो पोइ पतो न पइजी वेंदो जॾहिं ॿुढल बुसाटियल बकरीअ वांगुरु ॿे ॿे कंदो ईंदो तव्हां वटि। हा चोरी चवे छा थी पई मुंहिंजो ॿुढल ॿे ॿे कंदो त तूं भी राम फाट कंदी वेंदीअ। अरे मुंहिंजो ॿुढल को चांवरनि जो चिलो आहे छा त मरोड़े थरोड़े गीते ॾींदव। मुंहिंजो ॿुढल सेठ जा कंडा अथव सेठ जा कंडा गीते त ॾिसोसि। तकरार न चढ़ियई न त वाकई गीत जी वेंदो मासी ज़हमत भली गीत ॾेई बि ॾिसोसि प्रियंका जे अंगन वांगुरु न नड़ीअ में टुंबजी पियो त दाह ई न निकिरंदव। चाची पुट खे पलण त ठहियो रहंदो पाश थी करीस। हा तुंहिंजे त इन ततल तए जहिड़े हियां ते छंडा था पवनि न हूअ पई बके मां ख़ामोश हुजां ख़ुशि थियां। अरे माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत। हा पुट त पुट पर मां बि ॾनु थी घुरेस तॾहिं त सॼो ॻोठ रहमत मां ज़हमत तो चवेस न। हा सही तुंहिंजो त इहो अंदर छड़ी छड़ी कोयलो थी वियो आहे न अञा त कोयलो थींदीअ रुगो मुंहिंजो ॿुढण रसे पोइ तूं ॾिसजाए पंहिंजो रिहन मथां रिहा हूंदई न त मुंहिंजो नालो बि रहमत नाहे। चाची मुंहिंजी जान छॾ माट करे वई तस्बीह पढ़। हा ॾे प्राडियूं ॾे रुगो पहुचे मुंहिंजो ॿुढण त बुलनि मथां बुल हूंदई। भली माण्हू चवनि ज़हमत पर आहियां रहमत सभिनी खे चवां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ए किथा जो ॿुढल खान कौन आयो अज? हिते आई कोन्हे ना छो भला घर बि कोन्हे को हिते बि कोन्हे को हिके भव खां भॼी वियो छा पर भव बि कहिड़ो हिनखे। हा
यो अस्सलाम वालेकुम मुबारक खान केड़ा हाल है भला वालेकुम पुत सलाम बच्चा तो थियो थई ना छो तुझी मर्जी मां मरा हां छा ये तरह जा ला न करे ऐं छो चंदो तू मरी मुंहिंजा केड़ा तो ढगा चोड़ा जाओ चंदो हा साईं वॾो भागियो आई जो मां ढगा छोड़िया अरे दर दिल पई लूपड़ बि कोन जो मां तुझा ढगा छोड़ींदुसि भले मुर्स ॾिसो मेहारा वॾा वारा भरिया पिया आहिनि मुर्स जा अरे बाबा पे पुछा तुंहिंजी ख़ैरत तूं वरी तो बुरका ॾे उॾा हली भाई मूं मां तो कढी जा अरे ॻाल्हियूं अहिड़ी पियो करी जमार तॾहिं मूंखे अची वियो जौलान तोखे अची वियो जुलान पर ॿियो बचा तो थी वियो न तुंहिंजो जमादार ये मुबारक खे चूंटड़ियूं कंदियूं हल पुट इहे जे चूंटड़ियूं त पोइ हू चहक छा थींदा आहिनि जमादार मुड़स अबेरा थींदा आहिनि न तॾहिं बि बिड़क ॿाहिरि निकिरंदा आहिनि वॾे जवान जा पुट आ भला ॿुध मुंहिंजी हिकिड़ी सलाह वठंदे कहिड़ी वठ करे वठ पुलिस जो पासो इहा मादारी छॾे पुलिस जी कमदारी करे को शुरू कई अथई इहो भला कीअं सम्झी तुंहिंजो मतिलबु आहे त मां अलीअ ते वञी फरियाद कयां अरे हा इन में तुंहिंजी बहितरी आहे तुंहिंजी फरियाद छो कयां मां पाण छो न पुॼांसि वो दरेश जेका सलाह ॾींदो या तुंहिंजे लाइ चङाई अथई फरियाद करीस न खपे तुंहिंजी चङाई सलाह पाण वटि संभाले रख सलाहूं थो ॾे तूं ॼाण अली ॼाणे मुंहिंजो छा वञेव पर ईंदे थाणे ज़रूर पोइ उते ॾिसां यादि आऊं ईंदो सही वरी वते थो ख़बर ॿियूं कंदो ए पुट लॻे सलाम ॾींदा अली तू अची वए अरे व्योस ते परे तो कौन हम जो इतनी परेशान है अली वो है ना घबरायल छो ही छा गाला के हूँ मुबारक चाय मुबारक है अस्पताल में वापस मोटी आयो आ ओए बीहल मोकलियास अस्पताल ओहो अली तू समझी छो न थो समझा तो छा कंदो मुबारक हाँ विणंदो मारींदो मुंहिंजा हाथियन चबाड़िया आहिनि अम्मा ॿुधायो त मुबारक न खणने जो नालो रज़ी पप्पी किथे आहे अंदर कमरे में आ तो ते वरी नाराज थी वई आ छो अलाए कंहिं भड़कायो थस त अली आपदा सां दुश्मनो कयो आ इहो न तो मुबारक सां विड़ियो आहे न अली त पोइ ॿियो कहिड़ो दुश्मनो कयो था अम्मा खे कंहिं चयो आ त तो आपदा खे बुत विधो आ छा मूं बुत विधो आपदा खे हाँ सो भी चौखंडीअ कब्रिस्तान में पूरियल आ मां विझंदुसि बुत आपदा खे तोखे हिन ॻाल्हि ते यकीन अचे थो हाँ मूंखे ते यकीन नथो अचे पर अम्मा खे केर समझाए अली रज़ा तू आई जी हाँ इंस्पेक्टर मां आहियां वठी हले सिर खे थाणे ते अली रज़ा सिधो थी हलो असां सां पर साईं मुंहिंजो ॾोहो तो ॿुधायो जुमा खान न के ॿुधाए त हिन ॾोह कहिड़ो आहे बाबा थाणे ते हल उते सॼी ख़बर पइजी वेंदी पर साईं असांखे बि त ख़बर पवे न न असांखे ख़बर ई कान्हे का हिन मुबारक खे क़त्ल करण लाइ उन ते गोलियूं हलायूं आहिनि इंस्पेक्टर साहब ये बिल्कुल गलत आहे मूं गोलियूं न हलायूं आहिनि इहो बयान तू हली पंहिंजो अदालत में ॾिजां वठी हले जुमा खान हल अम्मा अम्मा रज़िया ओ रज़िया हेॾा त अच रज़िया छो लुड़ो ॿाहिरि लोड़ी तो नथो न छा छो लुड़ो अम्मा तुंहिंजो लुड़ो ॿियो छाजो मां तोखां पुछां थी लुड़ छा जो तूं त अलाए छा मां छा पई चवीं अम्मा ॿार हो न तो ते असां ते हिन घर ते सो हल्को थी वियो कहिड़ो ॿार कंहिंजो ॿार ॿार चिटो छो नथी ॻाल्हाईं तू ॿुधाए हिन घर ते केर ॿार हो अम्मा केर बि न नटाई छो थी अम्मा रज़ी तूं ठीकु त आहीं पोइ वाइड़नि वांगुरु छो पई ॻाल्हाईं ॿुधाए न त ॿाहिरि कंहिं पे ॻाल्हायो अलीअ अली तोसां न त पोइ कंहिंसां पे ॻाल्हायईं पुलिस सां
पुलिस जी अम्मा। पुलिस आई हुई छा हिते? हाँ मां, पुलिस आई हुई ऐं अलीअ खे वठी वई। छा पुलिस अली खे वठी वई? छो अम्मा, तोखे त हैरानीअ बदिले ख़ुशि थियणु घुर्जे। छा अली जी गिरफ़्तारी ते मां ख़ुशि थींदसि? चरी थी आई छा? अम्मा बदिजे ऐं ख़ुशि न थिजे कोन थी इहा ॻाल्हि। हाणे ठहियो घणेई ॻाल्हाई। अली जी गिरफ़्तारी ते मां ख़ुशि थींदसि, बाक़ी अहिड़ियूं नौबतूं त इहे हालतूं आणींदियूं न। अम्मा हुन आपदा वीचारी खे बुत विझरायो आहे, उहो दुश्मनो नाहे छा? हाँ, आपदा खे बुत विझरायो अथसि, उनजो त बराबरि ॾुख अथमि, पर अली जी गिरफ़्तारी ते ख़ुशि थियण वारी घड़ी खां मरण भलो आहे रसिया, मौत अची वञे। पोइ अम्मा हाणे छा थिए, कीअं गुज़ारींदो? ॾिसबो पुट, हथ पेर हणबो, पोइ खटनि भाग। पर अम्मा ज़मानत कराईंसि न। मां किथां करायांसि ज़मानत? जल तू जलाल तू आई भला के टार तू, जल तू जलाल तू स्वालिया जा बेड़ा तार तू, जल तू जलाल तू आई भला के टार तू, जल तू जवार तू स्वालिया जा बेड़ा तार तू। हक वाला हक वाला हक 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 हक। बाबा तव्हांजी छोकिरी गैर शादीशुदा है? हाँ फ़कीर साईं। कंहिं संग सिकियो अथव न? हाँ फ़कीर साईं, 3 धुरनि संग छिकियो आहे। पोइ छोकिरी इनकार कयो वेठी आहे। दुश्मननि संग छिकियो अथव न? हाँ साईं, हाँ साईं, छोकिरी बि अहिड़ी जाइ ते थी वञी चाहे जिथे दुश्मनी लॻी पई आहे। हाणे त साईं दौरा था पवनसि। हक वाला हक वाला हक 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 हक। बाबा तव्हांजी छोकिरीअ खे बुत पियो। हाँ साईं। दस दस त मां ॾिसां त तव्हांजी छोकिरीअ खे छा छल आहे, जिन अथसि या भूत अथसि या तावीज़ पियल अथसि या बुत पियल अथसि। हाँ वाला हक वाला हक वाला हक 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 हक। बुत बकर शहीद वारे क़ब्रिस्तान में पियल आहे। बुत ॾाढो ज़ोरावर आहे, जे न निकितो त तव्हांजी छोकिरी तबाह थी वेंदी, नाक़ थी वेंदी, बर्बाद थी वेंदी। साईं वारो कयो ॿुढल साईं, बचिड़ी जी जान आजी करायो साईं। हा हींअर वञ, सुभाणे 2000 रुपया खणी अचिजांइ। जी साईं। ऐं हा हिकिड़ी कारी कुकड़ बि खणी अचिजांइ। साईं जे कारी न हुजे त साईं पोइ? बाबा कारी न हुजे त गाड़ी, गाड़ी न हुजे त अची, पर कुकड़ हुजे पर सभरी कुकड़ खणी अचिजांइ। हाँ साईं, हाज़ुर साईं। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, सुभाणे जेको आहे मां तोखे पाणी बि पढ़ी ॾींदुसि, उन पाणी जा छंडा छोकिरी जे मुंहं खे बि हणिजो ऐं हुनखे पीआरिजो। ठीकु आहे साईं, ये नज़रानो जानू पकड़े। ठीकु आहे साईं, वधीक पार थी। हक वाला हक वाला हक वाला हक वाला। 100 रुपया ॾेई वियो आहे न? जी फ़कीर साईं। मां ॿिया सुभाणे ॾेई वेंदी। हाणे जानू ॻाल्हि त ॿुध, उहो ई बुरा आहे जेको हुन ॾींहुं साई वारी बीमारी में असां न पियो फासे, हाणे अमार जे वटि चढ़ियो थी त कीअं ठकाव जेको अथई। हा अमा अची ॿियनि जे लाइ ज़हमत, पर अमा जे लाइ अची रहमत। अड़े अमा खां सबक़ सिखंदा कयो, इहा न हुजे न त सभई बुख मरूं असां। हाँ फ़कीर साईं। हा हक वलाहु हक वलाहु। इहो विर्द तूं बि पचाईंदो कर राति जो वेही। जी जी फ़कीर साईं, बिल्कुलु बिल्कुलु। अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन
कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो। सर्फ गोल्डन 150 रुपया किलो। सर्फ सिल्वर 120 रुपया किलो। ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो। लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 लगे तो था सबूत हथ अची वियो अथसि। असांजे में दुश्मनी कंदा बि आहियो न दोले जे डोके ते वॼाए कंदाऊं। तोखां सवाइ मुंहिंजी दिलि बि त नथी लॻे। का गड़बड़ जरूर है। मुख्य जांच चलण घुर्जे तो शुमाइला पान बदली कराई या थी वही तस। ये थी वही तस त पोइ वापस करायास या वनी उते गड रहास। ई करणु पवंदो पर हेकर मुंहिंजो त रहण बि ज़रूरी आहे। बुढ़ा लगे फटे जे न फटे में उछले एतिरो त करदे कयां जे मजबूर थी पवे ऐं पोइ कयां कुबरा खे काबू। ऐं हा कुबरा खे काबू करे पोइ वञी शुमाइला सां रहां या संस बदली वापसि करायां। छा पिया सोचो अबू? पुट शुमाइला। जी अबू, कहिड़ी ख़्यालनि में गुम आहियो? बस पुट तुंहिंजे फिक्रनि में हुअसि। मुंहिंजे फिक्र में? हा पुट सोचुमि पियो त उते वञी ॾुखी थींदी या त बदिली कराए अचु या त डिगी मोकल ते हली अचु। 2-3 ॾींहं त मोकल कई अथमि, बाक़ी रही डिगी मोकल सो बदली न थी त उहा बि करे वठंदासीं। ठीकु आहे पुट, ठीकु आहे, तुंहिंजी मर्ज़ी। कुबरा तूं हलिया 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 खुशाई ॻाल्हि। हा हलिया 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 वे चाची खतीजा त कोन ॾिठो तोखे? न दी, अम्मा ये तो कीअं आहिनि? जहिड़ा आहिनि तहिड़ा। तहिड़ा कीअं? अधो ठपियल आटो ऐं अम्मा तिखी काती त कपिन ऐं कोरनि मूंखे ऐं शरीफ़ा खे। तुंहिंजी अखियुनि में लुड़क? अदी अंदर में वॾा हूंदा त न हूंदा ॿियो छा हूंदो? तोखे बि नथा भाइनि छा? मूंसां जेको कहर आहे सो त भाॼे शरीफ़ा सां बि कोन्हे। कीअं भला? पहिरीं त संग थे ॾिनो हुन ॿार खे, हुन मां जिंद छुटी आहे। हाणे हाणे छा? हाणे अधो लालच में अची ॾे थो पियो हिन मोए मारे गंजे जमादार इब्राहिम खे। इहो छा थी चई कुबरा? आई अदी मां पाण खे भाउ ॾींदीसां। भला इहो रिश्तो तय करे छॾियो अथनि छा? न अदी ॻाल्हियूं पिया था कनि इलाही ॾींहंनि खां। तूं बहार कर, तूं इन जे करे आई आहीं लिखी छपी। अदी मुंहिंजी मदद कर, मूंखे हिन मुसीबत मां बचाए। कुबरा भेण, जेको पाण मुसीबत जो मारियल हुजे सो कंहिं ॿिए जी मुसीबत कीअं टारींदो? त पोइ मां छा हिन चुपचाप इन वागुनि जे वात में हली वञा? आहिस्ते कुबरा, बराव घर आहे। ॾिस तूं हिम्मत न हार। मूं घणी हिम्मत कई आदि, नाकाम थी तो ॾे आई आहियां।
अदी मुझी मदद कर। रानी भेण कहिड़ी मदद कयां? अम्मा अदी खे समझाए अदी इन इब्राहिम खां त चङो आहे सॼी उमिरि घर में वेही वञा। कुबरा भेण मां पाण बांदी आहियां, ॾिस केतिरो वक़्तु थियो आहे तव्हांजो मुंहुं ॾिसंदे। अदी अदो हामिद बि तोखे रोके थो छा? न चाची खतीजा बाहि बारी वेठी अथसि, इन करे मजबूर आहे, वरना अदो बि त भाॼीअ खे नथो छॾे, उन करे। पोइ भला अदी मां छा कयां? तूं हीअं कर, तूं हीअं हल घर, हामिद अचे त मां मोकल वठी अची अम्मा खे सम्झायां थी। छा सम्झाईंदी मां खे? न कुझु बि न। कुबरा छो आई आहे? मुंहिंजी सिक लॻी हुअसि न, मूंसां मिलण आई आहे। चेस त न ईंदी करे। अदा हमद तू पढ़ियल लिखियल मास्टर माण्हू बि ईअं थो थिए? न बाबा अहिड़ी ॻाल्हि नाहे, ॿुढो आई फॾई, जे फॾो करे विझे त केरु मुंहुं ॾींदो? तूं हाणे हल बाबा, तूं घर हल, शाबाश। हा अदा चङो अदी, चङो मां हलां। ख़्याल सां वञिजा। हा अम्मा मूं तोखे केतिरो झलियो आहे त हिते न ईंदी कर, पर तूं छो आई आहीं? अरे अमर मां सदको वञा, तोखे ॾिसण आया, तोसां मिलण आया, ॿियो छो आई आहियां? त पोइ मूंखे ॾिठई न, बसि हाणे वञ। अमर दिलि जा हाल त ओढ़ण ॾी न। कोन खुटंदा दिलनि जा हाल अम्मा। अम्मा असांजी दिलियूं असांजा अंदर हज़ारनि जी दास्तान आहे। जिन ज़ंजीरुनि में असां जकड़ियलूं आहियूं उहे ज़ंजीरूं न टुटणियूं आहिनि न वरी खुटणियूं आहिनि, त पोइ कीअं खुटंदा ही हाल? बसि तूं वञ। अम्मा तूं बि लोधी थी मूंखे घरां? न अम्मा लोधी ई कान थी, पर हू मो ॿुढल पापड़ो या वरी हूअ सिरनि ला मार ॾेई लथी न त मुंहिंजो त मास पटे ई वेंदा, पर तोखे बि बेमानू कंदा। बसि तूं वञ। बसड़ी अमर, जे हू मॼू मुंहिंजी ॻाल्हि मञी वञे न त इहे ॿई असुल सेकंडनि में सिधा थी वञनि। हा कंहिंजी? अदे हामिद जी थी ॻाल्हि करी अम्मा? हा धीअ, ॿियो कंहिंजी थी ॻाल्हि कयां? छा मञिया? जे न हू महरूअ खे लोधे हा त हिकु ॾींहुं हू हिते पुॼे हा त ॿिए ॾींहुं वरी मां तो वटि पहुचां। वाह जो फ़ैसिलो आहे मां तुंहिंजो। त तूं राज़ी आहीं हिते रहण लाइ? अम्मा ही मुंहिंजो घर आहे, मां इन पापड़े खे पूरो करे ऐं इन सिरनि जो सिर खणी पोइ सुख जो साह खणंदसि। तव्हां छा थी पई? मां मुई आहियां जो तव्हां खणंदव असांजो सिर? अरे मां तव्हां ॿिन्ही माउ धीअनि जो ख़त्मो खाई पोइ मरंदसि। हा माण्हू भली चवनि रहमत, पर आहियां रहमत खतीजा खे चवां। अम्मा ॾिठई न, विधी मूंखे वेल में, बसि हाणे तूं वञ। हा हा हलो हलो उथी, हिकु वणे न वणे ॿियो ॿ दफ़ा घोड़े बोड़ हलो त पिसाया न ॻाढ़ा मिर्च। ऐं रहमत कुझु ख़्याल सां ॻाल्हाए। चवे छा थी पई? घर बि मुंहिंजो ख़्याल सां बि मां ॻाल्हायां, ऐं हे जेके तूं असांजा सिर थी खणाए उहो छोटो उथो हलो हलो हलो। त इहो सुकल भीडीअ जहिड़ो ॾकु खणी आई आहे मुंहिंजे नोह खे मछराइण। नाला त असुल अंदरि उॾड़ियल अथई, असुल कुकड़ वांगे खंभ खिंडेरे छाम कयो वेठी आईसि। मम्मा किथे थी? हा हा ॻाल्हाए छा थी पई? मां चवां थी हलो हितां, वरी जे न आईं थी सां मिलण त इहे बीननि जहिड़ो जेको नक अथई न उहो भञी छॾींदी सां। माण्हू भली चवनि सहमत, पर आहियां रहमत मड़ खे चवां। हा ऐं हाणे ठाहियो ठाहियो माठ कर। हा हलिया मूंखे लोधे कढण खां। तूं बि जे धीअ सां मिलण आई न, ऐं जे मां तोखे मिलण ॾिनो यादि रखजांइ, मुंहिंजो नालो बि खटी जा। ठाहियो ठाहियो हल, मूंखे थी पई धीअ जे मिलण खां झले। ऐं जीअं मुंहिंजो ॿुढड़ो ॾिस त कीअं नथी मिलण अचां पई। अरे हेॾे छोरी, तूं मां सां सटल मटल थी टलां थी सोचे पई असांखे ॿाराइण जूं? अहिड़ा वण ॾेखारींदी साईं जो काओ हॾी न मोटाईंदी। हा माण्हू भली चवनि सहमत, पर आहियां रहमत रहमत। हा माणे खतीजा खे चवां, माणे खतीजा खे चवां। चाची ये काम वारी कां काका सां ॿियो कुझु अचे नहीं थो? हल 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 वञी कम सां लॻ, तोखे कां कां मां ॾेखारियां थी ॿुढण खे अचण ॾे, अचण ॾे ॿुढण खे। हा माण्हू भली चवनि सहमत, पर आहियां रहमत मड़ खे चवां। थोरी घड़ी थी हेॾे होॾे टरा, माउ खे घुराए सटल मिटल लॻी पई, सटल मिटल लॻी पई आहे। हे छा धीअ वरी हेठि वेठी आहीं? उथी मथे वेह, तुंहिंजी साॻी कार चरी।
चाची मुबारक की त सागी कार ते मजबूर कयो आहे। उथ उथ मथे थी वे हाणे अचे त हिक हिक कहाणी थी कयांसि। न चाची मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो। अरे अदी आमना खुश त वेठी आ। आई हा दिवे वे तू खुश आ? हावड़ी अदी खुश आहियां परड़ी अदी अल्लाह जे दर देर आ अंधेरो कोन्हे। ऐं वरी छा थियो? अदी माण्हू भली समझन ज़हमत पर आहियां रहमत अदीअ खे चवां। पर अदीअ खे चओ बि खणी। अदी जहिड़ी कयई तहिड़ी थियसि। कंहिं कई छा थियसि? अदी इन्हे निंदोरे अली रज़ा सां। अली रज़ा? ऐं इन जो नालो मुंहिंजे अॻियां न खण। अड़ी अदी खणणो पवंदो भेण। इठई त मुबारक खे अस्पताल पहुचाई। वेचारीअ न्याणीअ आबदा खे भुत विधई। हाणे पाण पियो थई पुलिस जे पिंजरे में। पुलिस जे पिंजरे में? हाओ छोकरी गिरफ्तार थियो आ। चङो थियो अदी मुबारक मतो थे वतियो देस हा डड़ो ऐं वरी असी डचे में। अड़ी अदी आमना इहो त चङो थियो पर न जेको तुंहिंजे नुंहं खे ज़बरो बुत विधो अथई उन्हे जो भिलो कर माई उन्हे जो भिलो करे न त छोकरी हथन मां वेंदई। हा जाई थी चवी रहमत। अड़ी अदी जेतिरो कसम ॾे मां खणी वेंदसि। अदी ॾिसे नथी पई वेचारी छोकरी केॾी न ढुरकी वई आ। अॼु रुपए मां वञी आलू बची थई वरी हाणे मां पैसो बचंदी तॾहिं वञी तुंहिंजी माई अखि खोलंदी कन। पक कीअं कजे? अहिड़ी अदी है हेॾो सारो ॿुढण पुट पक कई वेठो आ। ॿी अञा कहिड़ी तोखे पक घुर्जे? ॿुढल पक कई आ? न त बाक़ी अदी मां कीअं वॾे वाके चवां। हा मूंखे कहिड़ी कल भाई इहो त ॿुढण पुट जो कमाल आ जंहिं पंहिंजे इल्म इल्म सां इहा पक कई आ। मूंखे त अॼु ख़बर पई आ। मां त अदी छोकरीअ जे माउ खे चयो तोखे कोन ॿुधायो छा? न अदी रहमत मूंखे त हींअर थी ख़बर पवे। त पोइ अदी करेसि न बिलो। भली माण्हू चवनि में ज़हमत पर आहियां रहमत अदीअ खे चवां। ऐं छा थियो? हे छोकरी किरी पे उथी छा थियो? उथी त मथे सुम्हारियो उथी त खणे उथ खणे अल्लाह बिस्मिल्लाह। उथी अबदा खुशी में अचे। अल्लाह तू रहम कर अल्लाह। सिधो करे सदी सिधो करे से। या रब तू रहम कर। ॾिठई अदी मां चयो मां न तू पई चई छा थी छा वरी छा थियो? जा जिन जो थसी जुनून जा बुत जो भड़को। अदी माण्हू भली चवनि ज़हमत पर रहमत अदी आमना न पए मञी। हाणे कर छोकरीअ जो कोसायो मां हलाए थी पई। या अल्लाह तू रहम कर मुझे बच्ची ते रहम कर परवरदिगार। बात करे सांगे अल्लाह या अल्लाह तू करो।